जी ती असो STB तरफा नंढड़ो हिकिड़ो एहतजाज आहे मिसकिन माण्हुनि लाइ। अॼु महीने का वठी हिन निंदो सेंटर में मिसकिन माण्हुनि खे हिकु बुखार जी गोरी बि कोन पई ॾिनी वञे। जॾहिं खां ही सेंटर IHS वारनि खे मिलियो आहे उन ॾींहं खां वठी हिन सेंटर ते नाइंसाफ़ियूं हलनि पियूं ऐं हे मिसकिन माण्हू दर दर धिका ऐं धूमा झलीनि था। ॿियो त ठहियो पर असांजे नियाणियुनि खे ऐं असांजा जेके आयल बच्चा खणी ईंदड़ आहिनि उन्हनि खे गारियूं ॾिनियूं वञनि थियूं, उन्हनि खे धिका ॾिना वञनि था ऐं हो वीचारा परेशान थी रोईंदा पंहिंजा बच्चा खणी वापसि थियनि था। ऐं छाजे करे जेको हे मिसकिन माण्हुनि सां ज़ुल्म आहे। असांजो पुरमन एहतियात जेको आहे निंदो शहर में दवाउनि जी खोट आहे। ॿियो मरीज़नि सां जेकी बदसलूकी थिए थी ऐं हिकिड़ो वाक़ियो जेको राति पेश आयो आहे। राति आयो आहे त उन छोकिरो जेको ॿ बच्चनि सां गॾु हुनखे धिकारी अस्पताल मां कढियो वियो आहे ऐं उन सां जेको हुनखे धकाया विया आहिनि। असांजे सिविल अस्पताल निंदो जेका आहे उन में मरीज़नि खे हिकिड़ी स्प्रू जी गोरी बि कोन थी मिले। उहे वीचारा दर बदर आहिनि, तड़पनि था ऐं हिते जेको अमलो आहे उहो उन सां ज्यादती करे थो, जेका दाबा ॾिए थो। असीं ज़िले इंतज़ामिया खां सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था त बराए महिरबानी हिते को दवाउनि जो इंतज़ाम कयो वञे। मरीज़नि खे को रिलीफ कोन थो ॾिनो वञे ऐं उन्हनि खे को दवा या गोरी कोन थी ॾिनी वञे ऐं जे चयो थो वञे त बाबा असां वटि आहे कोन, उन्हनि खे मलेरिया आहे, मलेरिया जी जेके टेस्ट आहे उहा कई थी वञे पर उनखे गोरियूं जेकियूं आहिनि ॿियूं ॾिनियूं वञनि थियूं पोनस ठहनि। अहिड़े हवाले सां हिते असां वटि को बि बंदोबस्तु कोन्हे ऐं वीचारा जेके बि मरीज़ आहिनि हे ग़रीब माण्हू आहिनि, प्राइवेट अस्पतालनि ते इलाजु नथा करे सघनि ऐं सिविल ते को बि जेको आहे इन दवाउनि जो निज़ाम न आहे। असां महिरबानी उन्हनि बदीन वारनि खे ऐं जेको बि हिननि जो स्टो आहे उन्हनि खे बि इहो जेको अपील था करियूं त महिरबानी करे निंदो वारनि खे दवाऊं ॾिन ऐं ग़रीबनि माण्हुनि खे रिलीफ मिले।